أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يوم يجمع الله الرسل فيقول ماذا أجبتم قالوا لا علم لنا إنك أنت علام الغيوب. إذ قال الله يا عيسى ابن مريم اذكر نعمتي عليك وعلى والدتك إذ أيدتك بروح القدس تكلم الناس في المهد وكهلا وإذ علمتك الكتاب والحكمة والتوراة والإنجيل وإذ تخلق من الطين كهيئة الطير بإذني فتنفخ فيها فتكون طيرا بإذني وتبرئ الأكمى والأبرص بإذني وإذ تخرج الموتى بإذني وإذ كففت بني إسرائيل عنك إذ جئتهم بالبينات فقال الذين كفروا منهم إن هذا إلا سحر مبين. وإذ أوحيت إلى الحواريين أن آمنوا بي وبرسولي قالوا آمنا واشهد بأننا مسلمون. إذ قال الحواريون يا عيسى ابن مريم هل يستطيع ربك أن ينزل علينا مائدة من السماء قال اتقوا الله إن كنتم مؤمنين. قالوا نريد أن نأكل منها وتطمئن قلوبنا ونعلم أن قد صدقتنا ونكون عليها من الشاهدين. قال عيسى ابن مريم اللهم ربنا أنزل علينا مائدة من السماء تكون لنا عيدا لأولنا وآخرنا وآية منك وارزقنا وأنت خير الرازقين. قال الله إني منزلها عليكم فمن يكفر بعد منكم فإني أعذبه عذابا لا أعذبه أحدا من العالمين. صدق الله العظيم. जॾहिं गॾु फरमाईंदो अल्लाह ताला रसूलनि खे पोइ चवंदो फरमाईंदो त छा जवाबु ॾिना वियो तव्हां, कहिड़ो जवाबु ॾिना वियो तव्हां? त चवंदा न आहे इल्मु असांजे लाइ, बेशक तूं ई वॾो कुझु ॼाणींदड़ आहीं। जंहिं वक़्तु चयो फरमायो अल्लाह ताला ए ईसा इब्न मरियम अलैहिस्सलाम यादि कर मुंहिंजी नेमत खे जेका तो ते आहे ऐं तुंहिंजे वालदा ते आहे। जंहिं वक़्तु ताईद कई मां तुंहिंजी मदद कई मां तुंहिंजी रूहुल क़ुदुस सां ॻाल्हाए पियो तूं माण्हुनि सां पींघे में ऐं करण वढ उमिरि में। ऐं जंहिं वक़्तु सेखारियो मां तोखे किताब ऐं हिकमत ऐं तौरात ऐं इंजील। जंहिं वक़्तु ठाहे पियो तूं बणाए पियो तूं मिटीअ मां मिसाल पखी जे शक्ल जे मुंहिंजे हुकुम सां, पोइ कूको ॾिए पियो तूं इन्हीअ में, पोइ थी पियो पोइ पखी मुंहिंजे हुकुम सां। ऐं छॾाए पियो तूं मादरज़ाद अंधे खे ऐं कोड़ वारे खे मुंहिंजे हुकुम सां। ऐं जंहिं वक़्तु कढे पियो तूं मुअलनि खे मुंहिंजे हुकुम सां। ऐं जंहिं वक़्तु रोकियुमि मां बनी इसराइल खे तोखां, जंहिं वक़्तु आंदो तूं इन्हनि वटि चिटनि दलीलनि खे, पोइ चयो उन्हनि माण्हुनि जिन कुफुर कयो इन्हनि मां नाहे ही मगर जादू पधरो।
ऐं जंहिं वक़्तु वही कयो मां हवारियुनि जे तरफ़ त ईमान आणियो मूंसां ऐं मुंहिंजे रसूल सां त चयो ईमान आंदोसीं असां ऐं शायदि हुज तूं त बेशक असां मुस्लमान आहियूं। जंहिं वक़्तु चयो हवारियुनि ए ईसा इब्न मरियम छा ताक़त रखे थो रब तुंहिंजो जो नाज़िल करे असां ते दस्तरख़्वान आसमान खां फरमाई त बिजो अल्लाह ताला खां जेकर तव्हां मोमिन आहियो। चयूं त इरादो कयूं था असां खाइण जो इन्हीअ खां ऐं मुतमइन थियनि दिलियूं असांजूं ऐं ॼाणूं था असां त बेशक तूं सच चयो आहे ऐं हूंदासीं असां इन ते शाहिदी ॾींदड़नि खां। चयो ईसा इब्न मरियम अलैहिस्सलाम ए मुंहिंजा अल्लाह असांजा रब नाज़िल फरमा असांजे मथां दस्तरख़्वान आसमान खां जो थी पियो असांजे लाइ ईद असांजे पहिरियनि जे लाइ ऐं असांजे पोयनि जे लाइ ऐं निशानी तुंहिंजे तरफ़ां ऐं रिस्क ॾे तूं असांखे ऐं तूं भलो रिस्क ॾींदड़ आहीं। फरमाए अल्लाह ताला बेशक मां नाज़िल कंदड़ आहियां इन खे तव्हां ते पोइ जेको कुफ़ुर कंदो अॻिते या पोइ तव्हां मां पोइ बेशक मां अज़ाब कंदुमि मां इन खे अहिड़ो अज़ाब करणु जो न अज़ाब कंदुमि मां इन खे कंहिं बि हिकिड़े जहिड़ो जहाननि वारनि खां। सूरतुल माइदा जो 14 रुकू 7 सिपारे जो 4थो रुकू आयत नंबर 108 खां आयत नंबर 115 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत कईसीं ऐं उनजो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं। इन आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर 261। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमाया उन ॾींहुं खे यादि कयो हिसाब किताब जे ॾींहुं जॾहिं अल्लाह ताला रसूलनि खे गॾु फरमाईंदो ऐं उन्हनि खां पुछंदो त क़ौमुनि तव्हांखे कहिड़ो जवाबु ॾिनो। तव्हां अल्लाह ताला जे दीन अहकाम शरीयत कुतुब समाविया जो तव्हां उन्हनि ताईं पहुचायो त क़ौमुनि तव्हांखे कहिड़ो जवाबु ॾिनो। पोइ जवाब में अर्ज़ु कंदा ला इल्म लना इन्नका अंत अल्लामुल ग़ुयूब रब साईं असां वटि इल्मु न आहे तूं वॾो ॻुझ जो ॼाणू आहे। ग़ैब ॻुझ सभु तोखे मालूम आहे तंहिंजे करे तो वटि इन शइ जो इल्मु आहे ऐं असां वटि ॻुझ जो इल्मु कोन्हे। अल्लाह ताला फरमायो अल्यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना अयदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। अॼु वातनि ते मुहर लॻंदी ऐं इन्हनि जा हथ ॻाल्हाईंदा इन्हनि जा पेर इन्हनि जे मथां शाहिदी ॾींदा जेको कुझु कमाई कयूं महिनत कयूं कसब कयूं अमल कयूं हथ बि ॻाल्हाईंदा पेर बि ॻाल्हाईंदा। पोइ ज़ुबान खे चवंदा तूं असां ते गवाही छो ॾिनी जवाब में चवंदनि अंतकन अल्लाहु अल्लज़ी अंतक कुल्ल शै। पंहिंजे उज़वनि खे मलामत कंदा त तव्हां छो असां ते गवाही ॾींदी। उज़वा उन्हनि खे जवाबु ॾींदा त असांखे उन ज़ात ॻाल्हायो आहे जेका हर शइ खे ॻाल्हाइण ते क़ादिर आहे। हे आज़ा जंहिंजे करे असां राहत हथनि सां पेरनि सां गुनाह कयूं था इहे बि असांजा मुवाफ़िक़ न हूंदा क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे हुकुम जा पाबंद हूंदा असांजे ख़िलाफ़ सुल्तानी गवाह बणिजी बीही रहंदा। हदीस पाक में ईंदो आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसान जा ॿई पेर पंहिंजी जॻह खां न हटंदा क़यामत जे ॾींहुं जेसि ताणी उन खां 5 सवाल थियनि। हर माण्हू खां 5 सवाल थींदा। जंहिं जॻह ते बीठो हूंदो उन जॻह खां तेसि ताणी न सुरी ऐं चुरी सघंदो जेसि ताणी इन्हनि 5 सवालनि जो जवाबु न ॾे। पहिरें नंबर ते अन उमिरी फ़ीमा अफ़ना उमिरि जे बारे में सवाल थींदसि त इहा उमिरि किथे फ़ना कई ज़िंदगी किथे फ़ना कई। अॼुकल्ह असांखे कोई ज़िंदगी जो को उमिरि जो कोई जेको आहे सोच वीचार ई कोन्हे का। पहिरियों सवाल थींदसि त इहा उमिरि किथे ख़र्च कई किथे खपाई किथे ज़ियान कई। ॿिए नंबर ते व अन शबाबी फ़ीमा अबला
जवानी के बारे में सवाल थींदसि त इन जवानी के काथे जेको आहे बेकार बनाया है, काथे इन के पोड़ो करे छड़ी, जवानी की ताकतुन के काथे इस्तेमाल कई। असां में तीन मशहूर है जवानी या दीवानी। जवानी में असा के मस्ती अयाशी बदमाशी करनी है, या जवानी वही कीमती है। जवानी की इबादत वही कीमती है, जवानी जा गोढ़ा वड़ा कीमती है, जवानी जो सजदो वड़ो कीमती है। कमज़ोर थी आसे तो पोइ त हाणे त दुनिया के कम जा रहियासीं कोन, पोइ इन्ही के बारे में सवाल थींदो त जवानी काथे तव्हां इन के ज़्यान कयो, काथे खपायो। 3 नंबर ते सवाल थींदो अन मालिही मिन ऐन इक्तसबहु व ऐन अनफकहु। माल काथों कमाए। अजकल त असां त चवंदा न इनकम थे, पोइ जहिड़े भी तरीक़े सां थे, हलाल सां थे, हराम सां थे, बस मुझो खीसो भी भरियल हुजे, मुझो घर भी भरियल हुजे, मुझो बैंक अकाउंट भी भरियल हुजे। सवाल थींदो क़यामत जे ॾींहुं काथों कमाई। कमाई जा ज़रिया इतने दुनिया में भी थींदा आहिनि। तव्हां रखो बैंकनि में अकाउंट खोलायो, मुख़्तलिफ़ जेको आहे तव्हां खां जांच थींदी तव्हांजी इनकम काॾों आई, तव्हांजा सोर्सिस कहिड़ा आहिनि, काॾों तव्हां कमाया। अल्लाह ताला जा ॾियो त सभु असांजा सोर्सिस मालूम हूंदा। अल्लाह से पुछंदो त काथों इहो कमाई, व ऐन अनफकहु, इहो ख़र्च काथे कई। कमाई काथों, ख़र्च काथे कई। जड़ी कमाई आहे ख़र्च भी ओड़ो माण्हू जो थी थो वञे। हराम जी कमाई आहे त ख़र्च भी हराम में ही थो थी वञे। हलाल जी कमाई आहे अल्लाह जे हुकुम सां, अल्लाह जे फज़ल सां उहो वरी हलाल में ही ख़र्च थिए थो। आख़िरी सवाल थींदो माज़ा आमिल बिमा आलिम। जेको तोखे इल्मु हुयो उन इल्म ते अमल केतिरो कई, इल्म के मुताबिक अमल केतिरो कई। ॼाण तोखे हुई, मालूमात तोखे हुई, इल्म तोखे हुयो त उन ते अमल केतिरो कई। सिर्फ़ रुगो ॼाण गॾु करण जी, नॉलेज कलेक्शन जी हैसियत ना है, वैल्यू ना है। जेका भी आहे उन जे मुतालिक सवाल थींदो त उन ते अमल केतिरो तुंहिंजे ज़िंदगी में रहियो। इहे सवाल हर हिकिड़े माण्हू खां थींदा क़यामत जे ॾींहुं, तेसि ताणी उन जा पेर पंहिंजी जॻह न छॾींदा जेसि ताणी इन्हनि सवालनि जो जवाबु न ॾे। पोइ जंहिं इनखे पंहिंजे सही नमूने सां ज़िंदगी के इस्तेमालु कयो हूंदो त उहो सही जवाबु ॾींदो। जंहिं दुधड़ में पेर हूंदा जंहिंजा त पोइ जवाब भी ओड़ो ई। अल्लाह ताला असां समूरनि ते रहम फरमाए। उन खां बाद में अल्लाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते पंहिंजूं ख़ुसूसी महिरबानियूं ज़िक्र फरमायूं। ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जेके मोजज़ात अता फरमाया उन्हनि जो अल्लाह ताला ज़िक्र फरमायो कि ईसा अलैहिस्सलाम के अल्लाह ताला किताब सिखारियो, रूहुल कुदुस जिब्रील अमीन अलैहिस्सलाम सां ताईद कराईंसि। नंढपुण में पींघे में ही हुयो त माण्हुनि सां ॻाल्हाए पियो इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया। मां अल्लाह जो बानो आहियां, अल्लाह मूंखे किताब ॾिनो आहे। पींघे में नंढो ॿार त न ॻाल्हाईंदो आहे। ऐं करण वॾो उमिरि में जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम वरी क़यामत खां पहिरियों हिन धरती ते आसमान मां लही ईंदो त पोइ उनजी उमिरि करण वॾ थींदी। हाणे जॾहिं अल्लाह ताला उनखे खणाए छॾियो आसमान जे तरफ़ त उनजी उमिरि करण वॾ न हुई। हाणे जॾहिं लही ईंदो करण वॾ उनखे उमिरि मिलंदी, ज़िंदगी गुज़ारींदो, शादी थींदसि, औलाद थींदसि, उनजी वफ़ात थींदे रोज़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में उनजी तदफ़ीन थींदी। आसमान ते अल्लाह ताला उनखे खणाए छॾियो आहे। अल्लाह ताला ॿिया मौजा ॾिनसि, तौरात, इंजील ऐं ॿिया मौजा इहे ॾिनईसि। मिट्टी जा पखी ठाहींदो हो, पोइ उन्हनि खे फूको ॾींदो, पोइ जीअं पखी हूंदा आहिनि ईअं पखी थी करे उॾंदा हुआ अल्लाह जे हुकुम सां। मादरज़ाद अंधो, बिल्कुलु निपट अंधो जेको हुजे उनखे अल्लाह जे हुकुम सां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे इन अल्लाह अमर इलाही जे ज़रिए सां शिफ़ा थी वेंदी। बग वारो कोढ़ जो मरीज़ अल्लाह जे हुकुम सां उनखे शिफ़ा थींदी। मुअल हुजे अल्लाह जे हुकुम सां हज़रत ईसा अलैहिस्सलाम इहे अल्लाह जे हुकुम सां उहो उथी बीहंदो हो मुअल। ऐं अल्लाह ताला बनी इसराइल खां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी हिफ़ाज़त कई। जॾहिं हुननि इरादो कयो ईसा अलैहिस्सलाम खे शहीद करण जो, फांसी ते चाढ़ण जो, अल्लाह ताला हिफ़ाज़त फरमाई। अल्लाह ताला फरमाए तो उहे माण्हू त चवनि पिया त ईसा अलैहिस्सलाम जादूगर आहे। पोइ अल्लाह से पंहिंजूं महिरबानियूं हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते ज़िक्र फरमायूं। पोइ अल्लाह ताला हवारिन खे
फरमायो त ईसा अलैहिस्सलाम ते ईमान आणियो। हवारी जिन हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते ईमान आंदो हुयो, इन्हनि खे चइबो आहे हवारी। उन्हनि खे अलाह साईं फरमायो ईमान आणियो, उन्हनि जो साईं असां ईमान आंदोसीं। पोइ उन्हनि वरी हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां हिकिड़ो मुतालबो कयो, अलाह साईं खां दुआ घुर त आसमान मां हिकिड़ो दस्तरखानो लहे, उन ते खाधो हुजे, पोइ खाधो असां खाऊं। पोइ ईसा अलैहिस्सलाम दुआ घुरी, रब साईं दस्तरखान नाज़िल फरमा आसमान मां, अॻियनि पोयनि जे लाइ इहो ख़ुशी ऐं ईद जो ज़रियो थी पए, तुंहिंजे तरफ़ां आया निशानी थी पए। पोइ अलाह ताला फरमायो मां नाज़िल कंदुमि, पर पोइ जेकॾहिं नाशुक्री कयूं, पोइ इनकार कयूं, पोइ कुफ़ुर कयूं, पोइ सख़्तु अज़ाब थींदो। जॾहिं नेमत मिले ऐं पोइ माण्हू नाशुकुर थिए, पोइ अलाह ताला फरमाए पोइ इन्हनि खे सख़्तु अज़ाब थींदो। अहिड़ो अज़ाब जो कंहिंखे बि अहिड़ो अज़ाब न थियो हूंदो। पोइ आसमान मां दस्तरखान लथो या न लथो, इन बारे में मुफ़स्सिरीन हज़रात जो इख़्तिलाफ़ आहे। जमहूर जो ख़्याल इहो आहे त आसमान मां दस्तरखानो लथो। ऐं तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस में अम्मार बिन यासिर खां मनक़ूल आहे त आसमान मां दस्तरखान नाज़िल थियो, उन में मानी ऐं गोश्त हुयो। ऐं इन हदीस में इहो बि आहे त उन्हनि माण्हुनि माण्हुनि ख़यानत कई ऐं ईंदड़ ॾींहं जे लाइ खणी रखियो। पोइ उहे इन नाशुक्री जे करे सूअर ऐं भोला थी विया, उन्हनि जी सूरत मसख़ थी वई। तंहिंजे करे इन हदीस मां मालूम थिए थो त उन्हनि खाधो जेकॾहिं इहे गोश्त न रखनि हा, ज़ख़ीरा अंदोज़ी न कनि हा, त गोश्त ख़राबु न थिए हा। तंहिंजे करे इहो गोश्तनि जी ज़ख़ीरा अंदोज़ी कई, उन खां पोइ गोश्त ख़राबु थियणु लॻो। इंशाअल्लाह ताला वरी ज़िंदगी रही त सुभाणे वारो रुकू, उन में बि ईसा इब्न मरियम अलैहिस्सलाम जो किस्सो आहे। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला सुभाणे इनखे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।